मुकीम डायरी हेडलाइंस वाली ट्यून तफसीली खबर में भलीकार ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। पीडीएम सरबराह मौलाना फजल रहमान चयो आहे त मुल्क दुश्मन अंसर पीटीआई जी हिमायत में साम्हूं अची रहिया आहिनि। मौलाना फजल रहमान जो चवणु हो त तहरीक इंसाफ जी एजेंडा खे टुकड़ा टुकड़ा करे छॾियो आहे। मौलाना फजल रहमान जो चवणु हो त पीटीआई चेयरमैन हाणे ॿीहर इक़्तिदार में अचण जो ख्वाब नथो ॾिसी सघे। तहरीक इंसाफ हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे फितने खे ख़त्म कयो वियो आहे। मौलाना फजल रहमान जो चवणु हो त इसराइल ॾखण एशिया में पंहिंजो नेटवर्क हलाइण जी रिथाबंदी कई। पाकिस्तान जी मुखालफ़त में डिपोर्ट कयल हिकु औरत बि हिकु शख़्स लाइ मुहिम हलाई रही आहे। ख़बर अवां सां शेयर करे आहियूं। पीडीएम सरबराह मौलाना फजल रहमान चयो आहे त मुल्क दुश्मन अंसर पीटीआई जी हिमायत में साम्हूं अची रहिया आहिनि। मौलाना फजल रहमान जो चवणु हो त तहरीक इंसाफ जी एजेंडा खे टुकड़ा टुकड़ा करे छॾियो आहे। मौलाना फजल रहमान जो चवणु हो त पीटीआई चेयरमैन हाणे ॿीहर इक़्तिदार में अचण जो ख्वाब नथो ॾिसी सघे। तहरीक इंसाफ हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे फितने खे ख़त्म कयो वियो आहे। मौलाना फजल रहमान जो चवणु हो त इसराइल ॾखण एशिया में पंहिंजो नेटवर्क हलाइण जी रिथाबंदी कई। पाकिस्तान जी मुखालफ़त में डिपोर्ट कयल हिकु औरत बि हिकु शख़्स लाइ मुहिम हलाए रही आहे।